من حبيبي أنا رد علي قولي من حبيبي أنا رد علي وقول لي انت اللي بحبه وانا انت اللي بحبه وانا ساكن بقلبي روحي انت البلسم لجروحي ساكن بقلبي روحي انت البلسم لجروحي انت حياتي غرامي انا من حبيبي انا رد علي قولي من حبيبي انا رد علي قولي खुशखबरी थेबो प्रोडक्शन मीरपुर खास डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी मंगनी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जे आवाज़ में रिकॉर्डिंग करायो। उन सां गॾु असां वटि नात हमद नुहा ऐं कलामनि जी बहितरीन रिज़ल्ट सां रिकॉर्डिंग बि कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ बिलावल थेबो रिकॉर्डर्स मोबाइल नंबर 03012541 एड्रेस मीरपुर खास हैदराबाद रोड। जे न तोखे ॾिसां थी सिक मेरा हाथी ॾींहुं राति तुंहिंजो ई दिलबर इंतज़ार कयां थी। सुहड़न में सुहणी आही मुंहिंजे दिल जी राणी आही सुहड़न में सुहणी आही मुंहिंजे दिल जी राणी आही तोखे दुआउनि में घुरां थी तोखे दुआउनि में घुरां थी तोखे दुआउनि में घुरां थी। छा तूं मूंसां प्यार करे थी मूंखे ॿुधाए छा तूं मूंसां प्यार करे थी मूंखे ॿुधाए हा मां तोसां प्यार कयां थी हा मां तोसां प्यार कयां थी मुंहिंजे रूह में समायल आहीं मुंहिंजे दिल जी धड़कन आहीं मुंहिंजे रूह में समायल आहीं मुंहिंजे दिल जी धड़कन आहीं तूं ई मुंहिंजो आहीं ओ जानी जानी जानी। لو غبت دقيقة بتألم ونسمع عنك تتكلم ما في بجماله حدا عمري بغرام ابتدى ما في بجماله حدا عمري بغرام ابتدى يا